सिंध हुकूमत मुनशियात जे ख़ात्मे बाबति आलमी इदारे मुनशियात जे ख़ात्मे लाइ गॾियल कोशिशुनि में तेज़ी आणण ते ज़ोर ॾिनो वियो आहे। मुनशियात जे ख़ात्मे बाबति आलमी इदारे इंटरनेशनल नारकोटिक्स एंड लॉ इन्फोर्समेंट अफेयर्स जे वफ़द सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में मुनशियात जे ख़ात्मे जी कोशिशुनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। आलमी मुनशियात ऐं कानून लागू कंदड़ मामलनि बाबति इदारे INL जे वफ़द सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण सां डायरेक्टोरेट जनरल एक्साइज एंड नारकोटिक्स कंट्रोल ऑफिस में मुलाक़ात कई। मुलाक़ात में INL तरफ़ां डायरेक्टर लॉरी एंटोलेंस, काउंटर नारकोटिक्स एडवाइज़र मार्क कैनेडी, DEA नुमाइंदे थॉमस मार्शल, ARSO जे जोश में कयो। प्रोग्राम स्पेशलिस्ट राजा शर्जील हसन ऐं ॿिया शरीक थिया। सेक्रेटरी एक्साइज सलीम राजपूत, DG एक्साइज औरंगज़ेब पंवर, डायरेक्टर नारकोटिक्स कंट्रोल रियाज़ हसन खोसो भी मुलाक़ात में मौजूद रहा। मुलाक़ात दौरान सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण INL जे वफ़द के एक्साइज ऐं नारकोटिक्स कंट्रोल डिपार्टमेंट जे उपान खां आगाह कयो। INL जे डायरेक्टर लॉरी एंटोलेंस, काउंटर नारकोटिक्स एडवाइज़र मार्क कैनेडी, DEA जे थॉमस मार्शल तरफ़ां सिंध हुकूमत जी कोशिशुनि जी वाखाण कई वई। INL डायरेक्टर लॉरी एंटोलेंस जो चवणु हुयो त मुनशियात जे ख़ात्मे में सिंध हुकूमत जूं कोशिशूं वाखाण जोगियूं आहिनि। थॉमस मार्शल चयो त मुनशियात जो ख़ात्मो यकीनी बणाइण लाइ हर क़िस्म जे सहकार लाइ तयार आहियूं। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त मुनशियात ख़िलाफ़ जंग असां सभिनी जो गॾियल मिशन आहे। सभु सूबा कोशिशूं करे रहिया आहिनि। सिंध हुकूमत मुनशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइनि में सभ खां अॻिते आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण INL जे वफ़द खे एक्साइज, नारकोटिक्स कंट्रोल ऐं पुलिस जे सहकार सां जारी क्रैकडाउन जा तफ़सील ॾिना। शर्जील इनाम मेमण वफ़द खे असराइतियुनि तब्दीलियुनि लाइ कानून में तरमीमुनि जी कोशिशुनि बाबति पिणु आगाही ॾिनी। हुन चयो त तालीमी इदारनि खे मुनशियात खां पाक करणु असांजो मिशन आहे। पुलिस, एक्साइज, नारकोटिक्स कंट्रोल ऐं एंटी नारकोटिक्स फोर्स कमु करे रहिया आहिनि। बहाली मर्कज़ फ़ाल आहिनि ऐं असां नशे जे आदी माण्हुनि खे मुआशिरे में ॿीहर ज़िम थियण में मदद करण लाइ वधीक मर्कज़ क़ाइमु करे रहिया आहियूं। शर्जील इनाम मेमण चयो त आइस ऐं क्रिस्टल हीरोइन जहिड़ी मुनशियात असांजे लाइ अहम चैलेंज आहे। असांजी पहिरीं तरजीह मुनशियात जो ख़ात्मो आहे ऐं असां जूं कार्रवायूं ऐं क्रैकडाउन ॾींहों ॾींहुं तेज़ थी रहियो आहे। सीनियर वज़ीर वफ़द खे एक्साइज खाते जे रैपिड रिस्पॉन्स यूनिट बाबति बि आगाह कयो। INL जे वफ़द रैपिड रिस्पॉन्स यूनिट जे क़याम जी वाखाण कई ऐं मुनशियात जे ख़ात्मे में सहकार जी ख़ातिरी कराई। मुलाक़ात में सिंध हुकूमत ऐं आलमी भाईवारनि पारां मुनशियात जी कार्रवाइनि खे मज़बूत बणाइण ऐं गॾियल सहकार सां कोशिशूं वधाइण जे अज़्म ते ज़ोर ॾिनो वियो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण तरफ़ां महिमाननि खे सिंधी अजरक जा तोहफ़ा पेश कया विया।